हैदराबाद के खानगी स्कूल में शागिर्दनि पारां ठहियल प्रोजेक्ट्स ऐं आर्ट जी नुमाइश कोठाई वई। नसीर चने जी रिपोर्ट। हैदराबाद के खानगी स्कूल में शागिर्दनि पारां ठाहियल प्रोजेक्ट्स ऐं आर्ट जी नुमाइश लगाई वई। द स्टीम स्कूल में नुमाइश दौरान स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दनि पारां ठाहियल मुख़्तलिफ़ पेंटिंग्स, मुख़्तलिफ़ शहरनि जा मॉडल्स, स्केचिस ऐं तस्वीरूं नुमाइश लाइ रखियूं वयूं। जॾहिं त प्रोजेक्ट्स में फार्म हाउसिस, एग्रीकल्चर इंडस्ट्री, सक़ाफ़त ऐं शाइरी समेत ॿियूं शयूं शामिल हुयूं। नुमाइश में मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि ऐं वालिदैन समेत उस्तादनि पिणु वॾे अंग में शिरकत करे ॿारनि पारां ठाहियल प्रोजेक्ट्स ॾिसी ख़ुशीअ जो इज़हार कंदे खेनि भरपूर दाद ॾिनो। नुमाइश में शरीक थींदड़नि जो चवणु हो त स्कूल इंतिज़ामिया पारां लॻायल नुमाइश साराह जोॻो अमल आहे। अहिड़ी तक़रीबुनि सां ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई थिए थी। इन आर्ट एग्ज़िबिशन में जेके मूं पेंटिंग्स ॾिठियूं ॿारनि में जेका क्रिएटिविटी नज़र आई तमामु बहितर हुई। ऐं इन एग्ज़िबिशन मां मूंखे फ्यूचर जा आर्टिस्ट नज़र आया, साइंटिस्ट नज़र आया, जिन पंहिंजा मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट बि प्रेज़ेंट कया। बेसिकली हिन मॉडल्स में ऐं हिन जेको आर्ट में साइंस जी बि इन्वॉल्वमेंट आहे, इंजीनियरिंग जी बि इन्वॉल्वमेंट आहे, टेक्नोलॉजी जी बि इन्वॉल्वमेंट आहे। अॼुकल्ह जे जदीद दौर जेको 21st सेंचुरी जो दौर आहे, जेके अॻियां जेके असांजे नौजवाननि लाइ जेके चैलेंजिस आहिनि उन्हनि खे मद्देनज़र रखंदे ही तमामु बहितरीनु ऐं क्रिएटिव ऐं हेल्थी एक्टिविटी आहे। क्लास 3 इवन 4 5 जा ॿार बि आहिनि, उन जेके मॉडल्स ठाहिया आहिनि, दीज़ आर वंडरफुल मॉडल्स। ऐं उन्हनि में डेफिनेटली टीचर्स जो हिकिड़ो अहम रोल आहे। त असां इन्हनि खे मुबारकबाद पेश कयूं था त हिननि अहिड़े तरह जो इवेंट ऑर्गेनाइज़ कयो आहे। ही आर्ट एग्ज़िबिशन जेका थी आहे ॿारनि जी हिकिड़ी ॾाढी सुठी हिकिड़ी महिनत नज़र आई आहे। ऐं इन मां इन्हनि जो टैलेंट असांखे नज़र आयो आहे त ही असांजा फ्यूचर जा डॉक्टर्स आहिनि, इंजीनियर्स आहिनि ऐं इन्हनि खे वधीक इन्हनि खे अॻिते खणी वञण जी ऐं इन्हनि खे उभारण जी ज़रूरत। असां लंडन शहर जे बारे में ठाहियो आहे, डिफरेंट वर्किंग मॉडल आहे ऐं ॿियो महिनत कई आहे। ये मॉडल ठाहियो आहे कराची जो मलिर कैंट, हेॾा एयरपोर्ट ऐं हितां ग्रास वग़ैरह आहिनि ऐं हुतां नंढा घर वग़ैरह। असां न कॉटन जो प्रोजेक्ट ठाहियो, यानी कपड़नि जो, ऐं उहो पाकिस्तान जी इलाही घणी इम्पोर्टेंट कैश क्रॉप्स में बि आहे। उनखां अलावा उहो इलाही घणो फ़ाइदेमंद आहे। फॉर एग्ज़ाम्पल असां उन मां कपिड़ा वग़ैरह हासिलु कयूं था, धागो थो मिले उन मां। हिते मौजूदु शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि ऐं उन्हनि जे वालिदैन जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो इहो चवणु आहे त ॿार मुस्तक़बिल जा मेमार आहिनि। अहिड़े क़िस्म जी तक़रीबूं मुनक़द कराए ॿारनि जो लिकल टैलेंट जेको आहे उहो ज़ाहिर करे सघे थो। नसीर चना, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।